उन वक्त कड़े गवान जे वेझो ॻोठु हाजी मौलवी अली मोहम्मद मेहरी में मौजूदु आहियां, जिते जो मिडिल स्कूल जेको आहे ज़बून हाल बाद पट पइजी वियो आहे। अचो त हिते जे ॻोठाणनि थोरे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन हवाले सां वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। इन ॻोठ जो नालो जेको सो मौलवी अली मोहम्मद मेहरी आहे। हीअ स्कूल मिडिल स्कूल मौलवी अली मोहम्मद मेहरी, जंहिंजो सिम कोड नंबर आहे 401020 हीअ जेको सो 1993 में जेका बिल्डिंग ठही, उन खां पोइ उनजो मरम्मत जो कमु को कॾहिं बि कोन्ह थियो। न थियण जे करे हीअ स्कूल जेको सो किरी वियो, ढही पट थी वियो आहे। ऐं जेको सो ॿारड़ा वीचारा दरबदर आहिनि, कॾहिं किथे पिया पढ़नि, कॾहिं किथे। त असांखे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल बची सघे। ॻोठ मौलवी हाजी अली मोहम्मद मेहरी, तहलका SF राहू, डिस्ट्रिक्ट बदीन, UC दुबी, जिनजो मिडल स्कूल तव्हां ॾिसी रहिया आहियो, जिनजो कोड आहे 401020 हीअ स्कूल जिनजी बिल्डिंग 1993 में असांखे मिली। उनखां पोइ जो को बि मरमती कमु न थियो आहे, जंहिंखां मरमती कमु न थियण जे करे स्कूल जी हालति तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हांजे साम्हूं आहे। शागिर्द असांजा तइलीम पाइण जे लाइ दरबदर आहिनि। मां रहीम मुंहिंजो नई मेरी आहे। हीअ स्कूल 1983 खां ठहियलु आहे। 8 साल त हिन स्कूल जी को बि धणी कोन्हे। हिनखे स्कूल ठाहिराए वञे, असांखे महिरबानी करे खुदारा असांखे स्कूल ॾिनो वञे। मुंहिंजो नालो अफ्ताब अहमद आहे। मुंहिंजो ॻोठ जो नालो मौलवी हाजी अली मोहम्मद मेहरी आहे। छाकाणि त हीअ स्कूल फिटी रहे, हिन बारे में ॻाल्हाए रहियो आहियां। तव्हांजे ठाराए ॾींदा, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हिते मौजूदु स्कूल जे शागिर्दनि तौरु ॻोठाणनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन जो हिकु ई मुतालबो आहे त जल्द खां जल्द स्कूल जो कमु स्टार्ट कराए बिल्डिंग मुहैया कई वञे, या त को मुतबादल ॾिनो वञे जीअं तइलीम खे जारी रखी सघिजे। कैमरामैन असगर राही सां गॾु साहिल मेहरी, KTN न्यूज़, कड़े गवां।